हैदराबाद में रिपोर्ट माहिर मौसमियात सीनियर साफ़ी गुलाम हुसैन ख़ास के मूजिब लो प्रेशर डिप्रेशन वारो बरसात जो सिस्टम सिंध में तेज़ बरसात वसण बाद कराची का सफ़र करे बलोचिस्तान के सामूंडी इलाके में पहुंची वियो। कराची समेत बलोचिस्तान के सामूंडी इलाक़नि में तेज़ बरसात जा वसकारा जारी आहिनि। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है माहिर मौसमियात सहाफ़ी गुलाम हुसैन ख़ास कैली। जी गुलाम हुसैन, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध में चौमासे मॉनसून जो जेको लो प्रेशर डिप्रेशन सिस्टम जेको सिंध में दाख़िल थियो हुयो उहो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां उन सफ़र शुरू कयो। थरपारकर, डीपलो, उमरकोट, अचड़ोथर, खिपरो, सांगड़, नवाबशाह, सकरन खां थींदो, हाला खां हैदराबाद, हैदराबाद खां नूरियाबाद, कराचीअ खां थींदो। हिन वक़्तु बलोचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि में इन लो प्रेशर डिप्रेशन उते सामूंडी इलाइक़नि ते पहुची वियो आहे। कराचीअ खां 60 किलोमीटर ओलह तरफ़ बलोचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि ते लो प्रेशर मॉनसून डिप्रेशन मौजूदु आहे। मॉनसून डिप्रेशन हिन वक़्तु कराचीअ खां तक़रीबन 60 किलोमीटर ओलह में बलोचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि में मौजूदु आहे, जिते उनजी शिदत हिन वक़्तु बरक़रार आहे। डिप्रेशन जी सूरत में सफ़र करे रहियो आहे। ईंदड़ 12 खां 16 कलाकनि ताईं वधीक ओलह तरफ़ इहो पंहिंजी हरकत कंदो ऐं बलूचिस्तान जे सामूंडी पटीअ खां गुज़रंदो ऐं इहो ॾखण तरफ़ जेको आहे सो रुख रखी बलूचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि में खुलियल समुंड में अंदरि दाख़िल थी वेंदो ऐं कुझु इलाइक़नि में सामूंडी तूफ़ान ठहंदो, पर कमज़ोर थी अमान जे वेझो कमज़ोर थी ख़तमु थी वेंदो। बलूचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि में हिन वक़्तु मूसलाधार तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। ईंदड़ 24 कलाकनि दौरान इन्हनि इलाइक़नि में वधीक बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। कराचीअ में बि जेको आहे सो गुज़िरियल ॾींहं खां वठी लगातार तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी रहियो। जॾहिं त कराची जे शहर में जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में उनजी शिदत अञा इन सिस्टम जी बरक़रार आहे, जंहिंजे करे कराचीअ में अञा ताईं जेको आहे सो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 40 खां 80 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड थी चुकी आहे। इहो जेको डिप्रेशन सिस्टम लो प्रेशर हुयो उन सिंध खे तमामु सुठियूं बरसातूं ॾिनियूं ऐं पंहिंजो सफ़र सॼी सिंध मां मुकमल करे हिन वक़्तु बलूचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि में लो प्रेशर डिप्रेशन बरसातूं ॾेई रहियो आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे इन लो प्रेशर डिप्रेशन जे सफ़र जे बारे में पूरी ॼाण ॾिनी, जंहिं नार बंगाल खां सफ़र कयो ऐं पाकिस्तान जे सूबे सिंध जो सफ़र कंदो पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि में दाख़िल थी वियो। अॼु उन जे असरात सां हैदराबाद, सिजावल, बदीन, ठट्टो, जामशोरो, मटियारी, कुझु मीरपुर ख़ास ज़िले जा हिसा ऐं कुझु नवाबशाह ज़िले जे सॾ में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु तेज़ हवाउनि सां बरसात जा इम्कान मौजूदु आहिनि। जी मेहरबानी आगाही ॾियण लाइ।